नाज़रीन बुलेटिन में अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त पंजाब KPK बलोचिस्तान आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में सुभाणे खां मिडिल स्कूल खोलिया वेंदा। सिंध में वधीक हिकु हफ़्तो नज़रसानी लाइ घुरियो वियो आहे। इस्लामाबाद में NCOC जे इजलास खां पोइ डॉक्टर फैसल सुल्तान सां गॾु मीडिया ब्रीफिंग ॾींदे तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो त सूबनि जी मुशावरत सां स्कूल खोलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बेहतर थे हाँ त समूरा सूबा स्कूल हिक ही वक्त खोलण जो फैसलो कन हा। केतरा स्कूल रुगो इन करे बंद कया विया जो SOPs ते अमल न थियो हो। उन मौके ते वज़ीर आज़म जे ख़ास मददगार डॉक्टर फैसल सुल्तान जो त सॼे मुल्क में स्कूल खोलण बाद कोरोना केस में का बि वॾी तब्दीली नाहे आई। गुज़िरियल हिकु हफ़्ते दौरान केसनि में पहिरीं खां वधीक इज़ाफ़ो नाहे थियो। हुन वधीक चयो त कोरोना केसनि जी सूरत हाल खे नज़र में रखंदे इहो फ़ैसिलो कयो वियो त सुभाणे खां स्कूल खोलिया वेंदा। वालिदैन उस्तादनि खे गुज़ारिश आहे त उहे ॿारनि में मास्क जो इस्तेमालु यकीनी बणाइनि। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त पंजाब KPK बलोचिस्तान आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में सुभाणे खां मिडिल स्कूल खोलिया वेंदा। सिंध में वधीक हिकु हफ़्तो नज़रसानी लाइ घुरियो वियो आहे। इस्लामाबाद में NCOC जे इजलास खां पोइ डॉक्टर फैसल सुल्तान सां गॾु मीडिया ब्रीफिंग ॾींदे तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो त सूबनि जी मुशावरत सां स्कूल खोलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बहितर थे हा त समूरा सूबा स्कूल हिक ही वक्त खोलण जो फ़ैसिलो कनि हा। केतिरा ई स्कूल रुगो इन करे बंद कया विया जो SOPs ते अमल न थियो हो।